के सरकारी सदर इमदाद जो कयो जो असां इन धरणे में शरीक थियो। ॻाल्हि इहा आहे त असांजे लोकल माण्हू सां जीअं ई कॉलेज खुलियो हिकु नाइंसाफ़ी थींदियूं अचनि कॾहिं कंहिं न कंहिं मुसे हवाले सां KPK खां माण्हू घुराए हिते भर्ती कया था वञनि, कश्मीर खां घुराए भर्ती था कनि, छा करे प्रिंसिपल जेको हिन वक़्तु मौजूदु आहे हिकु रिटायर्ड ऑफिसर आहे या असांजे इदारे जो, माण्हुनि खे हिसायो थो वञे त बाबा तव्हां सां हीअं थींदो, तव्हां सां हीअं थींदो, तव्हां एहतिजाज न कयो। नौजवाननि पहिरीं काफ़ी वक़्त खां अॻु एहतिजाज सोचियो पिए, मजबूरन थी करे मजबूरन गवर्नमेंट ऑफ सिंध जी पॉलिसी 25,000 रुपया ही माण्हू अॻियां मोकिले ई नथो, अॻियां मोकिलींदो तॾहिं ख़बर पवंदी त बाबा समीर अॻियां वेही करे CM अप्रूवल कंदो। मां गुज़ारिश कंदुसि CM सिंध खे त भराए हिन चीज़ जो नोटिस वरितो वञे, MK साई जेको MLA या मध्य तरीन ज़िले सदर सलमान अब्दुल अपील कंदो हिन चीज़ जो फिलफो नोटिस अचे, नौजवाननि खे इंसाफ़ ॾिनो वञे, लोकल माण्हू खे इंसाफ़ ॾिनो वञे, इन जो दाइरो घणो ज़्यादा हिन खां वधीक वधंदो मुल्क जे सालमत ते। एजुकेशन डिपार्टमेंट असांजे माण्हुनि खे एजुकेशन लाइ पटे वाली जेकी आहे, छा बि KPK खां माण्हू अची भर्ती थिए, इहा अफ़सोस जो मक़ाम आहे।